हेलो हरीश कीअं आई? हाँ हिते त सभु उल्टो पियो हले। तूं त चवंदो हुई मीरा ॾाढी सुठी छोकिरी आहे, पर हिते त ॻाल्हि ई कुझु और आहे। डैडी सां ख़बर अथई केॾो वहल कयो अथई। होलीअ ते रुगो 2 किलो गिहर मोकिलिया अथई माणस, न गॾु को कैश न सुको मेवो, कुछ बि न असुल। सॼो ॾींहुं पंहिंजे रूम में बंदि पई आहे, ख़बर न आहे छा थी करे वेठी करे। मां त असुल वणासी कान थी। अरे पर मां बि केतिरो सम्झां, हुनखे बि त थोरो सम्झणु खपे कि न।